अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, जीअं त कराची में दहशतगर्दनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन भी जारी है, पर कुछ ॾींहंनि खां टारगेटेड ऑपरेशन के हवाले से मुख़्तलिफ़ सूरत हाल साम्हूं आई है, जंहिंमें हिकु पार्टी के ऑफिस में हथियार मिलण खां पोइ ऐं संदन कारकुन गिरफ़्तार थियण खां पोइ टारगेटेड ऑपरेशन के अणधुरियो नथो सम्झियो पियो वञे। इन हवाले से अॼु भी पुलिस कराची पुलिस के एडिशनल IG शाहिद हयात प्रेस कॉन्फ्रेंस कई है। उन खां पोइ इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई है। कराची सूरत हाल ते वधीक ॻाल्हाईंदासीं। अॼु के प्रोग्राम में असां सां जेके मेहमान आहिनि, तजिया निगार ऐं बैरिस्टर मुस्तफ़ा मैसर साहब। वॾी महिरबानी अवान जी, मां प्रोग्राम में आया। बैरिस्टर साहब, पहिरीं त ॿुधायो त कराची ऑपरेशन जेको हली रहियो आहे टारगेटेड ऑपरेशन, इन हवाले सां जेका गुज़िरियल ॾींहंनि में तव्हां ॾिठी त सूरत हाल हिकदमि चेंज थी वई, त तव्हां सम्झो था त ऑपरेशन वाकई अणधुरियो आहे ऐं सही तरफ़ वञी रहियो आहे? बिल्कुलु ऑपरेशन अणधुरियो आहे, ऐं बल्कि इन खां अॻु में ऑपरेशन ते तमामु घणी तनक़ीद थी त हीउ ऑपरेशन सिर्फ़ु स्पेशली कुछ इलाइक़नि में ऐं कुछ एरियाज़ में जिते पठान आहिनि, बलोच आहिनि, सिंधी आहिनि, उन इलाइक़नि ताईं महदूद थी वियो आहे। पर कराची जो जेको अध खां वधीक इलाइक़ो आहे जिते मुतहिदा क़ौमी मूवमेंट जो कब्ज़ो आहे, उते ही वञनि ई नथा। त गुज़िरियल 2 ॾींहंनि में जॾहिं कार्रवाई थी लांडी में, या उन खां पोइ जेको वकील साहब जो क़त्ल थियो हो, उनजो जेको मुबैना क़ातिल जेको गिरफ़्तार थियो, त इन मूं लॻो त ही हाणे ऑपरेशन के सही रुख में वठी वञण था चाहिनि। छो जो त असुल जेको मामिलो आहे हिन शहर ते, उहो हिकु पार्टी जेको जंहिं तरीक़े सां कंट्रोल करे छॾियो आहे पूरे शहर ते, हालांकि उन्हनि जी न एॾी सपोर्ट आहे, उन्हनि जी जंहिं कम्यूनिटी जी नुमाइंदगी दावा कनि था, उहा कम्यूनिटी बि अध खां घटि आहे, उन्हनि जी पॉपुलेशन बि। ऐं जंहिं तरीक़े सां असलो मिलियो आहे, गैर मुल्की असलो मिलियो आहे, उन्हनि बाक़ाइदा रेंजर प्रेस कॉन्फ्रेंस करे चयो त इहो इंडियन असलो आहे। त इन मूं लॻे थो त हीउ ऑपरेशन हाणे सही रुख में वठी वञणु चाहिनि था, पर उन्हनि खे तमामु घणियूं ॾुखायूं अची रहियूं आहिनि। जंहिं तरीक़े सां MQM वावेला कई आहे, जंहिं तरीक़े सां MQM उनखे नेगेटिव रंग ॾियण जी ऐं रुख ॾियण जी कोशिशि कई आहे, उन्हीअ खे बचाइण जो तरीक़ो ॻोल्हे रहिया आहिनि। AIG जी जेको अॼु जी प्रेस कॉन्फ्रेंस, शर्जील मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस, उन्ही ॾस में जेको आहे। बैरिस्टर साहब, ऑपरेशन टारगेटेड ऑपरेशन कराची में हली रहियो आहे, त तव्हां सम्झो था त कुझु वक़्तु जेको टारगेट किलिंग में जेको अंग हो माण्हुनि जे मरण जो, उन में कुझु घटिताई ॾिसण में आई। तोड़े जो मुकमल तौर ते इहो अंग माण्हुनि जे मरण जो बंदि न थियो सिलसिलो, पर पोइ बि तव्हां ॾिसो था त 2-3 ॾींहंनि में साॻियूं पोज़ीशन अची वई आहे। 10 खां 12 माण्हू मरण, वरी उहो ई 3 ॾींहंनि खां उहो ई रूटीन शुरू थी वई आहे, टारगेट किलिंग वधी रही आहे। इन जा कहिड़ा सबब आहिनि? छा दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ थियण जा नतीजा आहिनि, या वॾे वज़ीर जो बयान त हाणे असांखे 50% ताईं असां जेको आहे सो कराची में टारगेट किलिंग ते क़ाबू आणे छॾी आहे, उन खां पोइ फ़ौरन बाद इहो रद्द अमल आयो आहे? इहो फ़ौरन बाद में पहिरियों त शुरू में जीअं ऑपरेशन शुरू थियो त जेके बि दहशतगर्द विंगूं आहिनि, तंज़ीमूं आहिनि, या जेके बि ॾोहारी माण्हू आहिनि, उहे सभु भॼी विया। मरी मां वञी पकड़िया, तव्हां ॾिठो हूंदो, ख़बरूं पढ़ियूं हूंदियूं, मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में भॼी आहे, हैदराबाद भॼी आहे। उन खां पोइ जॾहिं हिननि MQM ते हथु रखियो, त MQM हाणे चाहींदी त असां अहिड़ी तरह रुख ॾियूं। पहिरियों त माण्हुनि सुख जो साह बि खयूं त चलो ठीकु आहे, ऑपरेशन थिए थो, दहशतगर्दी जा वाक़िया, टारगेट किलिंग जा वाक़िया घटि थिया। पर ही जेके टारगेट किलिंग जा अचानक जेके वाक़िया वधी आहिनि, जंहिंजो तव्हां ज़िक्र था कयो, इहो इन जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त हिन ऑपरेशन खे डिफीट कयो। हिन ऑपरेशन ते जेको माण्हुनि जो एतमाद आहे थोरो घणो ज़ाहिर थियो आहे, उन एतमाद खे धकु रसायो, तॾहिं माण्हुनि खे ख़बर पई त हिन ऑपरेशन बि को ॿूटो न ॿारियो, हीउ ऑपरेशन बि नॉन स्टार्ट रही रहियो। इन जो सिर्फ़ु इहो हिकिड़ो मौक़ो, इहो ई आहे मक़सदु, त ऑपरेशन खे डिफीट कयो वञे। अच्छा, ऑपरेशन के हवाले से मुख़्तलिफ़ पार्टियुनि के एतराज़ हुआ, जंहिंजो भी को कारकुन गिरफ़्तार थींदो त उनजो इहो बयान ईंदो त इहो असांजे ख़िलाफ़ ऑपरेशन थो थिए, असांजी पार्टी के टारगेट ठाहियो थो वञे। तव्हां सम्झो था त सिंध हुकूमत बार बार इन ते वज़ाहत कंदी रही आहे त इहो ऑपरेशन कंहिं पार्टी ख़िलाफ़ कोन्हे, बल्कि इहो दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ आहे। त वाकई हाणे इहो ऑपरेशन दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ थिए पियो, या जिन पार्टियुनि जे कारकुननि जी गिरफ़्तारियूं थियनि थियूं, जिन पार्टियुनि जे ऑफिसनि मां असलिहो मिले थो, उन्हनि खे बि ताउन करणु घुरिजे ऑपरेशन जे हवाले सां, जेकॾहिं उन्हनि खे जी बेख़बरी में उन्हनि जो ऑफिस मां जेकॾहिं इन तरह जा हथियार मिलनि था बक़ौल उन्हनि जे। त हिकिड़ो तव्हां इनखे सही पर्सपेक्टिव में ॾिसूं त सुप्रीम कोर्ट जेको बदअमनी, कराची बदअमनी जो केस खयो गुज़िरियल साल खां, उन में सुप्रीम कोर्ट वाज़े तौर ते इहो चयो हो त कराची में जेके बि मेन पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, उन सभिनी जूं पंहिंजूं मिलिटेंट विंग्स आहिनि। उन्हनि जा यानी उन्हनि जा दहशतगर्द, उन्हनि खे मिलिटेंट सभु पार्टियूं इनकारी रहियूं आहिनि, इनकारी, पर सुप्रीम कोर्ट जी जजमेंट इहा आई त इहे सभई इन्हनि में दहशतगर्द हर पार्टीअ में वेठा आहिनि, ॾोहारी अनासिर हर पार्टीअ में वेठा आहिनि। त हिते कराची जो मसइलो एॾो वधी वियो जो माण्हू तंग थी पिया, ऐं उन खां पोइ ही सॼो तव्हां ऑपरेशन ॾिठो त भले ई चिल्लाइनि, भले ई चीखनि,
भले पार्टियूं छा बि कनि पर ही ऑपरेशन जेकॾहिं सही रुख में हिनखे वठी वञणो अथनि त ॾोहारनि खे का बि रिआयत न ॾियणु घुरिजनि, भली उहो कंहिं बि पार्टी जो हुजे। ऐं जहिड़ी तरह हाणे MQM ते छो जो सभ खां वधीक जेका रुकावट हुई ऐं माण्हू ॾिसनि पिया त हिन जेका ऑपरेशन जी जेको टेस्ट केस आहे उहो बि तॾहिं थींदो जॾहिं को MQM ते ई हथु रखंदा। MQM जी जेका मिलिटेंट विंग आहे उन ते जेकॾहिं हथु रखियऊं, उन्हनि जा माण्हू पकड़ियऊं ऐं उन्हनि ते ई कंप्रोमाइज़ न कयूं त पोइ चइबो त वाक़ई ऑपरेशन सही रुख में वञे थो, ऑपरेशन कामयाबु आहे, न त ऑपरेशन नाकाम आहे। बैरिस्टर साहब, जॾहिं हथियारबंद विंग्स जी ॻाल्हि आई हुई या सियासी पार्टियुनि में हथियार हुअण जी या हथियारबंद जेके माण्हुनि जी मौजूदगी जा इतला त सभिनी पार्टियुनि जे पारां इहो बयानु आयो हो त जेकॾहिं असांजी पार्टी में अहिड़ा माण्हू आहिनि उहे पकड़जनि था त भले उहे पकड़जनि, उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे। पर जॾहिं उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थिए थी त उन्हनि पार्टियुनि पारां रड़ियूं कयूं वञनि थियूं, ईअं छो? ॿिनि तरह जो ॿिटी पॉलिसी ईअं छो थी रखी? ॿिटी पॉलिसी ईअं करे था कनि त हू बज़ाहिर ओन नथा कनि। जेके बि मिलिटेंट्स आहिनि, जेके दहशतगर्द आहिनि, जेके बि ॾोहारी आहिनि त सभिनी पार्टियुनि में, पर पब्लिकली एतिरी कंहिंमें हिमत या मोरल करेज कोन्हे जो उहो चए हा असां वटि आहिनि, त हू पब्लिकली उनखे डिनाउंस कनि था, उनखे कंडेम कनि था, उन्हनि खे डिसोन कनि था। पर जॾहिं बि ऑपरेशन जे ज़रिए या पुलिस या रेंजर कंहिं माण्हू खे कंहिं ॾोहारीअ खे वञी पकड़े थी त ही पोइ उन ते एतिराज तव्हां ॾिठो हूंदो ख़ासि ॿियनि जा बि माण्हू पकड़िया आहिनि, NP जा बि माण्हू पकड़िया आहिनि, पीपल्स पार्टी जा, पीपल्स अमन कमेटी लयारी में ऑपरेशन थियो आहे तमामु घणो, उदेर बलोच वारा भॼी विया आहिनि, तव्हां ॾिठो हूंदो। त पीपल्स पार्टी एॾो उन ते गौर न कयो आहे, अवामी नेशनल पार्टी एॾो गौर न कयो आहे। गौर जेकॾहिं कयो आहे त उहो पहिरियों मुतहिदा कयो हो उन्हनि जो जॾहिं MP पकड़ियो, उन खां पोइ शहर में गड़बड़ थी, शहर बंदि करायो, पर हिन दफ़े इहो थियो आहे त एटलीस्ट शहर हुन बंदि न करायो आहे। ऐं ख़बरूं इहे आहिनि त हुननि ते तमामु वॾो प्रेशर हो त तव्हां शहर जेकॾहिं बंदि कराईंदव त अञा ऑपरेशन खे असां अञा ॿी लेवल ते खणी ईंदासीं, तव्हांजे ख़िलाफ़ु अञा वॾो ऑपरेशन कंदासीं। त हू ॾकी विया आहिनि। फ़िलहाल हुननि जेको पुठिते हटिया आहिनि या बि हुननि जी स्ट्रेटेजिक ऐं टेक्टिकल जेको आहे रिट्रीट आहे, छो त हिन वक़्तु ताईं सिर्फ़ु एहतजाज हुननि जी बयानबाज़ी ताईं महदूद आहे, बयानबाज़ी ताईं। अदरवाइज़ न त MQM तव्हांखे ख़बर आहे उहो तमामु जेको आहे थोरी ॻाल्हि ते बि आसमान मथे ते खणंदा आहिनि। त ही जॾहिं लांडी में हिननि जो थियो ऑपरेशन ऐं उन मूं जेको हथियार पकड़िया, गैर मुल्की हथियार पकड़िया, या जेको हिननि जो कारकुन पकड़ियो जेको एडवोकेट रंधवा जे एडवोकेट मर्डर में जेको इन्वॉल्वमेंट जंहिंखे ॾेखारी अथऊं, इहो डायरेक्ट प्रेस कॉन्फ्रेंस करे MQM जो नालो वठी खयो अथऊं। हीअ तमामु वॾी हिकिड़ी बहादुरी कई पुलिस ऐं रेंजर। पर ॾिसूं त अॻिते ही कीअं थो वधे। हिन वक़्तु लॻे ईअं थो त हिकिड़ी टग ऑफ वार आहे, वार ऑफ वर्ड्स जेको आहे शुरू थी वई आहे MQM ऐं हिन सिंध हुकूमत जे विच में, रेंजर जे विच में। बैरिस्टर साहब, सिंध हुकूमत ते बि काफ़ी तनक़ीद थींदी रही ऑपरेशन जे हवाले सां, त सिंध हुकूमत जेको आहे सो धुर बणिजी वई आहे या ऑपरेशन फेयर न आहे। हाणे तव्हां सम्झो था त सिंध हुकूमत जॾहिं MQM जो एक्स MP जॾहिं हुनजो गिरफ़्तार थियो त हिकिड़ो गवर्नर जो ॿाहिरि वञण ऐं पोइ उनखे बेगुनाह साबित करे उनजी जेका आहे उनखे छॾे ॾियणु, इन तरह जो पुलिस पारां बयान, त तव्हां छो त ऑपरेशन में APC में इन ॻाल्हि खे जेको आहे सो यकीनी बनाइण जी कोशिशि कई वई त इन ॻाल्हि ते अमल कयो वेंदो त जंहिंजी बि गिरफ़्तारी थिए थी उनजे ख़िलाफ़ु घटि में घटि सबूत हुजनि, सबूतनि जे आधार ते उनजी गिरफ़्तारी कई वञे। त तव्हां सम्झो पिया त हाणे पीपल्स पार्टी जॾहिं एतिरो एहतजाज बि थियो, शहर बि बंदि थियो, त पीपल्स पार्टी हाणे कंहिंजे दबाव में न ईंदी। हीअ जेका गिरफ़्तारी थी आहे त पीपल्स पार्टी ते हाणे को अहिड़ो प्रेशर न हूंदो? प्रेशर त आहे पीपल्स पार्टी जे मथां, ऐं न सिर्फ़ु प्रेशर आहे पर पीपल्स पार्टी पाण हिकिड़ी कमज़ोर ऐं बुज़दिल हुकूमत साबित थी आहे गुज़िरियल 5-7 सालनि में। त ही MQM खां डिॼनि पिया। पर हिन दफ़े जंहिं तरीक़े सां हुननि ॾिठो आहे त रेंजर जेको स्टैंड वरितो आहे MQM जे ख़िलाफ़ु, त उन्हीअ में इन सिंध हुकूमत खे बि हिमत अची वई आहे त थोरो घणो हिम्मत इन करे इत्तेहादी कोन्हे पार्टी या सुप्रीम कोर्ट में जेका ॿुधणियूं थियूं आहिनि या सुप्रीम कोर्ट जा जेके हुकुम आया आहिनि या वफ़ाक़ी हुकूमत जो जेको मथां हथु आहे, तव्हां सम्झो था थी उन करे बि सिंध हुकूमत घणी एक्टिव थी आहे? एक्ज़ैक्टली, तव्हां बिल्कुलु सही तव्हांजो तर्जीह आहे त जेके मुख़्तलिफ़ फैक्टर आहिनि मुल्क में दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु, बदअमनी जे ख़िलाफ़ु, ऐं कराची खे जहिड़ी तरह पूरे मुल्क सिंगल आउट कयो आहे त कराची जी बदअमनी हाणे क़ाबिल क़बूल न आहे, एक्सेप्टेबल न आहे कंहिंखे बि, न वफ़ाक़ी हुकूमत खे, न आर्मी खे, न मिलिट्री खे, न रेंजर खे, न सुप्रीम कोर्ट खे। सभिनी एक्शन खयूं त उन खां पोइ हिननि हिम्मत कई। न तव्हांखे त यादि हूंदो शुरू में जॾहिं नई हुकूमत हीअ आई त हिननि MQM खे बार बार ऐलान कया त अचो असां में शामिलु थियो, अचो असां में शामिलु थियो। हीअ एतिरा हीसिल हुया, हीअ एतिरा ॾकियल हुया त उहे MQM खां डिॼनि पिया। पर जॾहिं हिन ॾिठो त पूरे मुल्क जो वायुमंडल, सभु जेके सोकाल स्टेक होल्डर्स आहिनि, उन्हनि सभिनी इहो चयो त कराची में अमन थिए, त उन खां पोइ हाणे सिंध गवर्नमेंट में बि थोरी हिमत आई आहे, जेका सुठी ॻाल्हि आहे।
बैरिस्टर साहब, जेको असले जे हवाले सां हथियार हथ अचण जे हवाले सां ॻाल्हियूं थियूं आहिनि, त तव्हां सम्झो था त इहो हथियार जेको आहे सो इन्हनि 2-3 महीननि में हिते त न आयो हूंदो, लाज़मी इन्हनि इहे अॻु में आया हूंदा, या तव्हां सम्झो था इन्हनि शॉर्ट टाइम में इहो हथियार आयो, या कराची में हाणे जेको आहे सो सिक्योरिटी या गाॾियुनि जी चेकिंग जो अमल उन तरह न आहे, इहो हथियार किथां निकिता, कीअं पहुता, कीअं आया, त नथा सम्झो इन जी बि जांच थियणु घुरिजे? बिल्कुलु इन टोटल सॼे हथियारनि जी जांच थियणु घुरिजे। ऐं इहो तव्हांखे ॿुधायां, सुप्रीम कोर्ट में इहा ॻाल्हि इशू एक्सपोज थियो हो, जेको 19,000 कंटेनर जेके गायब थी विया हथियारनि जा नेटो जा, इहो बि सुप्रीम चीफ जस्टिस साहिब सुप्रीम कोर्ट में जॾहिं केस हलियो त इनखे एक्सपोज कयो हुई, इनखे ॻाल्हि खे आउट कयो, न त कंहिंखे बि ख़बर कोन रही। त गुज़िरियल 10-12 सालनि खां हिन शहर ते, हिन सूबे ते, हिन हुकूमत मुल्क ते जंहिं पार्टी, हिकिड़ी पार्टी जेका मुसलसिल हुकूमत में रही, जंहिंखे शिपिंग ऐं पोर्ट्स एंड शिपिंग जो पोर्टफोलियो बि हो, जंहिंजे थ्रू इहे सॼा हथियार निकिता आहिनि, हथियार आया आहिनि, त इहो हथियारनि जो हिकिड़ो वापारु हलियो आहे, हथियारनि जो वॾो वहिकिरो हलियो आहे गुज़िरियल 12 सालनि में। उन्हनि पूरा चवनि था ख़बरूं इहे आहिनि, हथियार किराए ते मिलनि पिया, किराए ते बि मिलनि पिया, जीअं टैक्सियूं किराए ते मिलंदियूं आहिनि, कारूं किराए ते मिलंदियूं, अहिड़ी तरह हथियार किराए ते। त शहर में तमामु घणा हथियार आहिनि ऐं उहे डंप थियल आहिनि मुख़्तलिफ़ जॻहुनि ते, क़ब्रिस्ताननि में या स्कूलनि में, या अहिड़ी जॻह ते जिते KMC जा इदारा आहिनि, जिते हिकिड़ी पार्टी जो कब्ज़ो आहे। त इन ते पूरे ते इन्वेस्टिगेशन, सिंध सुप्रीम कोर्ट जा आर्डर वाज़े आहिनि। हाणे उन ते सिंध गवर्नमेंट खे थोरी हिमत करणु घुरिजे। रेंजर खे टोटल अख़्तियार मिलनि आहिनि, जिन अख़्तियारनि जे ख़िलाफ़ु मां बुनियादी तौर ते ख़िलाफ़ु आहिनि। इहे अख़्तियार रेंजर जा न आहिनि, इहे पुलिस जा आहिनि, सिंध गवर्नमेंट जा आहिनि, वफ़ाक़ जे कंहिं बि इदारे जा न आहिनि, छो जो त लॉ एंड ऑर्डर सूबाई मसइलो आहे। पर पोइ बि जेकॾहिं इहो हले थो त इनखे हलणु ॾे, ऐं सिंध गवर्नमेंट खे हिमत करणु घुरिजे ऐं इनखे अॻिते वधाइणु घुरिजे, इनखे पुठिते हटाइणु घुरिजे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां, जेको AI जी आहे शायदि हयात, इन जी तकरीरी इन लेवल ते गैर क़ानूनी आहे। इहो एतिरो सीनियर ऑफिसर आहे ई कोन, इन खां वधीक ॿिया सीनियर ऑफिसर आहिनि, उनखे बाईपास करे हिनखे आंदो वियो आहे, छो जो हीउ कंहिं माण्हुनि सां या कंहिं ग्रुप सां ही लॉयल आहे या छा हिन जो मामिलो आहे, इन ते बि इन्वेस्टिगेशन थियणु घुरिजे। पर हाणे जेके पुलिस चीफ जे हवाले सां जेके कार्रवायूं थियनि थियूं, त तव्हां सम्झो था त पोइ माण्हू सम्झनि था त हाणे इन जी मुक़ररी सही आहे या सही तरह सां कमु करे रहियो आहे, या इन जी मुक़ररी छो कई वई, छा इन ऑपरेशन जो दाइरो वसी करणु इन जी कड़ी आहे, या उन सां को लिंक थी सघे थो? न, काई बि लिंक कोन्हे, हिनखे गैर क़ानूनी मुक़ररु कयो वियो आहे। हीउ ऑफिसर गैर क़ानूनी आहे, हिन जी एतिरी सीनियरिटी कोन्हे, हीउ तमामु जूनियर ऑफिसर आहे। इन खां तमामु घणा सीनियर ऑफिसर आहिनि सिंध गवर्नमेंट में, सिंध पुलिस में वेठा आहिनि, ऐं उन्हनि खे खोॾे लॻायो वियो आहे, लाइन लॻायो वियो आहे, जिन पिटीशन बि दाख़िल कई आहे, कोर्ट में पिटीशन बि दाख़िल कई आहे, ऐं उहा सही पिटीशन आहे। त इनखे हटाइणु घुरिजे। इन हिकिड़े माण्हूअ सां त को ऑपरेशन कोन थींदो आहे, हिकिड़ी पूरी टीम थींदी आहे, पूरो माहौल ठहंदो आहे। हिकिड़ो माण्हू खे हिननि एॾो वधाए चढ़ाए पेश कयो आहे, उहो गैर क़ानूनी, इन सां त हिननि जी पंहिंजी साख ख़राबु थींदी सिंध हुकूमत जी, ऐं उन्हनि खे घुरिजे त इन्हनि खे फौरी तौर ते हटाए, जेको सीनियर माण्हू हुजे, जेको आयल माण्हू हुजे, मेरिट ते जेको आहे तकरीरी कनि। बैरिस्टर साहब, पुलिस ऐं जे आला अमलदारनि पारां या इंटेलिजेंस इदारनि जे सरबराहनि पारां सुप्रीम कोर्ट में इहे बि बयान ॾिना विया हुआ त असांखे फ्री हैंड नथो ॾिनो वञे, त असां दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु कार्रवायूं कयूं। तव्हां सम्झो था त हाणे उन्हनि खे फ्री हैंड ॾिनो वियो आहे, या उन में सियासी मुदाख़लत ख़तमु कई वई आहे, त हू फ्रीली जेको आहे सो दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ु हाणे कार्रवायूं करे रहिया आहिनि, उन्हनि खे पकिड़े रहिया आहिनि? सियासी मुदाख़लत त परमनेंट आहे, उहा रही आहे। इहे जेके पोस्टिंग थियनि थियूं, ट्रांसफर पोस्टिंग, इहा सियासी ऑपरेशन जे हवाले सां जेके उन्हनि जा इख्तियार आहिनि, दहशतगर्दनि खे पकड़ण जे हवाले सां उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई करण, उन्हनि जे हवाले सां कार्रवाई ही हिकिड़ो थोरी अञा जनर में जेको आहे जीअं बुकी पवंदी आहे, शुरूआत आहे, अॻिते हले ॾिसूं ही केतिरो था कनि। सुठी शुरूआत हिननि कई आहे MQM ते, जेको आहे दहशतगर्द पकड़िया अथऊं, वकील जो क़ातिल पकड़ियो अथऊं, पर अञा इहा शुरूआत आहे। इन खां अॻिते हलनि ही ख़ुदा करे ही जेको आहे कंहिं कंप्रोमाइज़ में न अचनि, कंहिं बि इन्हनि खे खुलो छॾनि। पर खुले छॾण जो इहो मतिलबु न आहे त उहे ह्यूमन राइट्स जी वायलेशन कंदा वठनि, रेंजर या पुलिस, छो जो उन्हनि खे तमामु वॾा वसी पावर ॾिना विया आहिनि। उन जे करे कंहिं मासूम माण्हुनि सां बि हू ज़्यादती करे सघंदा, तंहिंजे करे हिन खे चेक बि रखणु घुरिजे, सिर्फ़ु हिन खे खुलियो छॾणु न घुरिजे, पर हिन जे मथां चेक हुजे। बिल्कुलु। अच्छा, पुलिस जे हवाले सां इन तरह जूं ख़बरूं बि ईंदियूं रहियूं त पुलिस जेको आहे सो कार्रवाई नथी करे, दहशतगर्दनि सां विट बणियल आहे, ऐं पुलिस में जेके से कारूं रिढियूं आहिनि उन्हनि जो ख़ात्मो थियणु घुरिजे। हाणे जॾहिं पुलिस जे तरफ़ां इहे कार्रवायूं कयूं वञनि थियूं, तव्हां सम्झो था त पुलिस जे हवाले सां जेको इमेज हुयो उहो हाणे तब्दील थी रहियो आहे, या पुलिस पाण खे इख्तियार जॾहिं उन्हनि खे मिलिया आहिनि ऑपरेशन जे हवाले सां, त हू फेयर थी करे कार्रवायूं करे रही आहे? अञा शुरूआत आहे। पुलिस में तमामु घणियूं कारूं ॾिठियूं, पुलिस में तमामु घणियूं घुसी वियूं आहिनि, ऐं अंदरूनी सिंध में त पुलिस जा इहे हाल आहिनि जो हू चोरनि सां गॾु हूंदा आहिनि। जीअं चोरनि खे ॿुधाईंदा आहिनि त असां हेॾे वेठा हूंदा, तव्हां हेॾो वञी पंहिंजी कार्रवाई कयो। त पुलिस खे पंहिंजी इमेज ऐं पंहिंजे साख खे
अञा साबित करण जे लाइ तमामु घणा कम करणा पवंदा, न सिर्फ़ु कराची में। ॿी मां हिकिड़ी तव्हांखे इशू ॿुधायां त सिंध पुलिस जो पूरो अधु कराचीअ ते लॻल आहे, तक़रीबन अधु 48% सिंध पुलिस कराची ते लॻल आहे। हिते हिकु डिस्ट्रिक्ट ते तव्हांखे DIG तव्हां ॿुधो हूंदो या पढ़ियो हूंदो अख़बारुनि में, DIG साउथ, DIG ईस्ट, हा न, त इहे ज़िला आहिनि, इहे डिविजन्स कोन्हनि अंदरून, माना इन पूरे DIG सां जेको अमलो हूंदो आहे पेराफेरे हूंदो आहे उहो डिविजन, उहो पूरो डिवीजन जो हूंदो आहे। जीअं सख डिवीजन आहे, लाड़कानो डिवीजन आहे, त सिंध पुलिस जेका अमन अमान ते ख़र्च करे थी उहा कराची ते 1/3 करे, बाक़ी ॿियो जेको आहे 2/3 अंदरूनी सिंध ते करे, हिते अधु पूरो कराची ते करे, इहो बि ग़लति आहे। जेको बि अमन अमान ते जेके पैसा ख़र्च कनि था, जेके रिसोर्सिस आहिनि, उहे अंदरूनी सिंध में बि एतिरी इंपॉर्टेंट आहे, उते बि माण्हू रहनि था, उते हर डिस्ट्रिक्ट ते SSP आहे, हिते डिस्ट्रिक्ट वाइज़ ते छो DIG छो वेठो आहे? इहा हिकिड़ी मतभेद जो सिस्टम आहे पुलिस जे अंदरि, इहो न हुजणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां DIG मुक़ररु कयो था, सॼी सिंध जे ज़िलनि में DIG मुक़ररु कयो। दहशतगर्दी खे ख़तम करण जे हवाले सां रुगो कराची ते फोकस कयो वञे थो, जॾहिं त सॼी सिंध में दहशतगर्दी, सॼी सिंध में जेको आहे तमामु बदअमनी जी तमामु वॾी, माण्हू अगवा थियनि था, धाड़ा लॻनि था, चोरियूं थियनि थियूं। ब्रेक जो टाइम थियो, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। बैरिस्टर साहब, पुलिस चीफ जो जेको इहो बयानु आहे त दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ जेके मां कार्रवायूं करे रहियो आहियां, थी सघे थो सुभाणे मूंखे बि मारियो वञे, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? इंतिहाई अहमियत वारो इहो बयानु आहे। इहो मुंहिंजे ख़्याल में बिल्कुलु स्टूपिड बयानु आहे ऐं इहो हिनखे बयानु न ॾियणु घुरिबो। इहो इन मूं थो लॻे त ॼण त हिकु हीसियल माण्हूअ जो, ड्रिगल माण्हूअ जो, जेको ऑलरेडी फेयरफुल आहे, उन माण्हूअ जो बयानु आहे। हालांकि पुलिस मैन आहे, हेॾी वॾी पुलिस फोर्स आहे, कराची जो पुलिस चीफ आहे ऐं हीउ वॾो उहिदो आहे ऐं इन जे पुठियां वॾी कुवत आहे, ताक़त आहे, पूरी रियासत आहे, त पोइ बि इहो बयानु ॾेई छा पियो चवणु चाहे? सवाइ न सवाइ इन जे त हीउ केॾो हीसियल माण्हू आहे। हिकिड़ी ॿी शइ मां तव्हांखे ॿुधायां त हिन जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस करे वकील जे क़ातिल जी ॻाल्हि कई त इन जी टाइमिंग्स ॾाढी इम्पॉर्टेंट हुई। उन में इहो हो त उन ॾींहुं इहा प्रेस कॉन्फ्रेंस कई जंहिं ॾींहुं हिकु ॾींहुं अॻु में हिन जे ख़िलाफ़ ॿियनि पुलिस ऑफिसरनि पिटीशन दाख़िल कई ऐं उन्हनि में इन्हनि वाज़िह मौक़िफ़ ॾिनो त हिन जी तक़ररी हिते गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे। त उन खां पोइ कुझु तजिए नगारनि जो ख़्यालु हो त हिन ते प्रेशर पियो त हीउ पाण खे कुझु न कुझु डिलीवर करे ऐं पाण ॿुधाए त ॾिसो मां केॾी रिस्क में आहियां, मां केॾो कमु कयो आहे। ऐं हालांकि इहो माण्हू जेको हिननि पकड़ियो हो, इहो 4-5 ॾींहं अॻु में माण्हू इहो पकड़ियो हुयमि। तॾहिं छो न ज़ाहिर कयो वियो इहो? त रखियूं वेठा हिननि खे भउ हुयो या को मक़सदु हूंदी का मसलियत जंहिंजे करे रखियूं वेठा। पर जॾहिं हिन ॾिठो त मुंहिंजे ख़िलाफ़ु पिटीशन दाख़िल थी आहे त हिन उन ॻाल्हि खे पॉलिटिकल बनाए, पॉलिटिसाइज़ करे हिकिड़ो पंहिंजो जेको आहे अहमियत ॼाणाए ऐं ॿुधायो त ॾिसो मां केॾो एफर्ट कयो आहे, मां केॾी कई आहे, मां केॾी क़ुर्बानी ॾिनी आहे, पंहिंजी लाइफ खे जेको आहे रिस्क ते आंदो आहे। पोइ बि कुझु माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ु पिटीशन दाख़िल कई आहे त मां जेको आहे मूंखे हटायो वञे। इहा बि हिकिड़ी एंगल हुई। अच्छा, अॼु बि प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे एडिशनल IG, जंहिंमें इहो चयो आहे त कराची में वरहनि जो गंद आहे, जेको दहशतगर्द आहिनि, ॾुहारी आहिनि, उन्हनि खे उन्हनि जो को बि मज़हब न हूंदो आहे, उनखे टाइम लॻंदो साफ़ करण में। तव्हां सम्झो था त दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ जेको टारगेटेड ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, केतिरे वक़्त ताईं हलणु घुरिजे? छो त चौधरी निसार साहब चयो त 3 मरहलनि में इहो ऑपरेशन कयो वेंदो। तव्हां हाणे सम्झो था त अञा पहिरियों मरहलो हले पियो, ऑपरेशन ॿिए मरहले में अची चुको आहे, या टियों मरहलो ऑपरेशन जो छा थी सघे थो? हुनखे चौधरी निसारी ॿुधाया तफ़सील त उहे 3 मरहला कहिड़ा हुननि जा आहिनि। पर मुंहिंजे ख़्याल में जेको AI बयानु ॾिनो आहे, इहो बिल्कुलु जीअं सियासतदान जीअं बयानु ॾींदा आहिनि, ईअं सियासतदान जो बयानु आहे। कंहिं पुलिस ऑफिसर खे बयानु इहो न गंद आहे त गंद आहे त तव्हां साफ़ु कयो। ऐं इन में ॾींहं लॻंदा बराबरि हिते तमामु घणो गुज़िरियल 10-12 सालनि खां जेको हथियार आयो आहे ऐं जंहिं तरीक़े सां हिन शहर ते जिन ग्रुपनि हुकूमत कई आहे ऐं डंडे जे ज़ोर ते ऐं माण्हुनि खे हीसाए, माण्हुनि खे रेजारे, हिकिड़ो गस्टापो, हिकिड़ो नाज़ी जीअं कैंप हूंदी आहे, ईअं नाज़ी कैंप जे तरीक़े सां कराची खे हलायो वियो आहे। त उन में आहे, पर उन में इन्हनि जो फ़र्ज़ु आहे, इहो उन जे ड्यूटी में आहे, पुलिस जे में, रेंजर में, इन्हनि जी इन रियासत जो फ़र्ज़ु आहे त माण्हुनि खे इन ख़ौफ़ मां ॿाहिरि कढनि, माण्हुनि खे इन जेको बि दहशतगर्दी आहे उन राकास मूं जान छॾाइनि। हीअ को कंहिंखे थोरो कोन था कनि, हीअ असां तव्हां ते को थोरो कोन था कनि, त लॉ एंड ऑर्डर मेंटेन था कनि। इहा हिननि जी ड्यूटी आहे, हीअ पघारूं खणनि था ऐं उहे पैसा माण्हू टैक्स जेका डायरेक्ट या इनडायरेक्ट पे कनि था, उन मां हिननि खे अचनि था।
त हीअ को एॾी वॾी को तुरम खानी जेका ॻाल्हि कंदा त असां हीअं करे हीअं करे छॾींदासीं या हूअं करे छॾींदासीं, इहो को कंहिं थोरो त कोन्हे। हिननि जो फ़र्ज़ु आहे, हिन खे पहिरियां ई हिननि खे करणु घुरिबो हो। अच्छा बैठे साहब, ये जेको दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ जेको हाणे कार्रवायूं थी रहियूं आहिनि त एडिशनल आई जी जो इहो बि बयानु हुयो त आहे अॼु जेको हुन ॻाल्हि कई आहे त जंहिंखे कंहिंखां मां नथो डिॼां, जेकॾहिं कंहिंखे मूंखे हटाइणो आहे त उहो भले हटाए छॾे, जॾहिं त मुतहदा क़ौम मूवमेंट पारां बि इहा ॻाल्हि कई वई त हिनखे हटायो वञे। तव्हां सम्झो था त बाक़ी को अहिड़ो प्रेशर आहे या पुलिस सरबराह खे को हटाइण जी इन तरह जूं ॻाल्हियूं थी सघनि थियूं? मुतहदा जो जेको जहां जेसिताईं मुतहदा जे बयान जो तालुक़ु हो त उहो बिल्कुलु गैर ज़िम्मेवाराना बयानु हो ऐं उनजी ज़रूरत न हुई, छो जो त मुतहदा जो बयानु तमामु वॾो हो त पुलिस ऑफिसर खे, इन पुलिस ऑफिसर खे हटायो, ॿियो पुलिस ऑफिसर ईंदो, उहो बि इहो ई साॻियो कमु कंदो, त उहो हुननि जी बौखलाहट आई। त इन बौखलाहट में हुननि चयो इन ऑफिसर खे हटायो। हुननि जो कोई इहो न हो त हीअ इलीगल आहे तंहिंजे करे हटायो, जीअं पिटिशन दाख़िल कई आहे त हिन जी तकरीर इलीगल आहे। हुननि जो इहो त हीअ हिन असांजे में हथ विधा आहिनि, हीअ असांखे एक्सपोज़ थो करे, हीअ असांजो डायरेक्ट नालो वठे थो, तंहिंजे करे हिनखे हटायो। त मुतहदा जो जेको बयानु हो उहो सॼो उनजी बौखलाहट आई ऐं उन सियासी इम्प्लीकेशन्स आहिनि, उन जेका लीगल इम्प्लीकेशन या उन लीगलिटी ते न विया, हू सिर्फ़ु हिकिड़ी एडमिनिस्ट्रेटिव हुननि हिकिड़ी डिमांड कई ऐं हुनखे जॾहिं इहा ख़बर पई त हीअ एक्सपोज़ ऐं हुन हिकिड़ो वधी चढ़ी करे हुननि जो नालो वठी, हालांकि रेंजर जो तव्हां बयानु पढ़ियो हूंदो उन ॾींहुं, रेंजर प्रेस कॉन्फ्रेंस कई या प्रेस नोट कढियो, उन में MQM जे बजाए हिकु सियासी पार्टी उन्हनि लफ़्ज़ इस्तेमालु कयो, जॾहिं त हिन AI जी हिन MQM जो नालो वरितो हो, त उन जे करे हुननि खे इहो ॾुख पहुतो हूंदो त हिनखे कीअं हिमत ऐं ज़रूरत थी जो असांजो नालो वठे। हालांकि वॾी वॾियूं जेके पार्टियूं आहिनि या इवन रेंजर आहे, फौज आहे, उहे बि असांजा नाला न वठंदा आहिनि, त हिन नालो वरितो त इहा थोरी हिमत कई, उन जे करे MQM हिन जे ख़िलाफ़ु थी वई। बैठे साहब, तव्हां इहा ॻाल्हि कई त जेको हुनजी प्रेस कॉन्फ्रेंस आहे एडिशनल आई जी, हुनजे टाइमिंग खे ज़हन में रखणु घुरिजे। तर्ज़ी निगारनि जो इहो चवणु आहे त इहो उन ई टाइम कयो वियो जॾहिं हुनजे ख़िलाफ़ु जेको आहे मुक़ररी ख़िलाफ़ु पिटिशन दाख़िल कई वई, जॾहिं त अॼु जेका शर्जील मेमन साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त उहो चवे थो त एडिशनल IG शाहिद हयात जी जेका प्रोमोशन आहे आउट ऑफ टर्न कोन्हे का, शाहिद हयात ईमानदार ऐं दिलेर ऑफिसर आहे, इन ते तव्हां छा चवंदव? इहो हूंदो, हू त डिफेंड कंदा, सिंध गवर्नमेंट हुनखे मुक़ररु कयो आहे, पर इहा आलम आश्कार ॻाल्हि आहे सभिनी माण्हुनि खे जिन खे ख़बर आहे, उनखे ख़बर आहे त हिन खां तमामु घणा सीनियर ऑफिसर आहिनि, उहे वेठा आहिनि सिंध गवर्नमेंट में ऐं उन्हनि जी साख ऐं नेकनामी हिन ऑफिसर खां बहितरु आहे, इहो सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे। ऐं हिन खे छो उते रखियो वियो आहे त इन जा बि हिकिड़ा पॉलिटिकल सबब आहिनि, उनजे पुठियां हिकिड़ी डिघी कहाणी आहे। हीअ माण्हू पहिरियों मुईर मुर्तज़ा केस में मुलविस हुयो, हीअ हिते हुयो, हीअ हितां जो पहिरियों त आहे कोन, ऐं सिंध पुलिस में जेके माण्हू हुजणु घुरिजनि, मुंहिंजो ज़ाती राय इहा आहे त हितां सूबे जा माण्हू हुजणु घुरिजनि, जेकॾहिं पाकिस्तान पुलिस सर्विस आहे त उहे वञी इस्लामाबाद में कमु कनि, सिंध गवर्नमेंट खे वापसि करणा आहिनि 18 अमेंडमेंट खां पोइ। कहिड़ा सियासी सबब थी सघनि था? सिंध हुकूमत जा पंहिंजा के मफ़ाद थी सघनि? सिंध हुकूमत ॾिसो, सिंध हुकूमत कुझु चंद माण्हू हलाइनि था, सिंध हुकूमत जीअं हुकूमत हलणु घुरिजे उअं ई हले कोन थी, ऐं इम्पॉर्टेंट जेके पोस्ट्स आहिनि, इम्पॉर्टेंट जेके पोर्टफोलियोज़ आहिनि, उहे चंद माण्हू उन्हनि जी मुक़ररियूं ऐं बदिलियूं कराइनि था। त इन मां लॻे थो त कराची जो जेको AIG आहे ऐं कराची जो पुलिस सरबराह, इहो हिकिड़ो तमामु वॾो डिसीजन आहे ऐं इहो वॾो डिसीजन तमामु हाई लेवल ते ई थियो हूंदो, ऐं उनजी जेका बि मेरिट आहे या मेरिट न आहे, या उन जा जेके बि प्रोज एंड कॉन्स आहिनि, सभु जेकॾहिं कंहिं डिस्कस कया हूंदा त उहे हिकिड़े कंहिं वॾी हाई लेवल ते कुझु शख़्सियतुनि या हिकु शख़्सियत डिस्कस करे IG खे रिकमेंड कयो हूंदो त हीअ माण्हू मूंखे घुरिजे थो। त सिंध गवर्नमेंट जो स्पोक्समैन आहे शर्जील मेमण, उहो उनखे डिफेंड कंदो, कूड़ो या सचो जहिड़ो बि आहे, पर फ़ैसिलो शर्जील मेमण कोन कंदो, फ़ैसिलो सिंध हाई कोर्ट कंदी जिते पिटिशन पई आहे। अच्छा, शर्जील मेमण साहब पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में इहो बि चयो आहे त सिंध में हथियारनि जी नुमाइश ते फौरी तौरु पाबंदी लॻाई वई आहे ऐं 12 अक्टूबर ताईं जेके आहिनि से गैर क़ानूनी जेके हथियार आहिनि उहे जमा कराया वञनि ऐं 12 अक्टूबर खां पोइ गैर क़ानूनी असलो रखंदड़नि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वेंदी। तव्हां सम्झो था त ऑपरेशन जो दाइरो हाणे वसी कयो वियो आहे? इहो वसी कनि था, इहा सुठी ॻाल्हि आहे त गैर क़ानूनी हथियार पकड़नि, पर मूंखे जेको ख़दशो आहे उहो इहो आहे त इहे कराची में जिते गैर क़ानूनी हथियार आहिनि, हैदराबाद में जिते आहिनि, उते ई अलाए वञनि अलाए न, इहो वरी नज़लो सिंध जे ॿाराड़ी में वञी किरंदो, उते जेके माण्हू सेल्फ डिफेंस में जेके हथियार रखियूं वेठा आहिनि धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु, छो जो पुलिस फोर्स उते टोटली कोलेप्स थी वियो आहे, नाकाम थी वियो आहे ऐं उहो धाड़ेलनि सां गॾु सहकार थी बीठो आहे। त उते चंद माण्हुनि उते माण्हुनि पंहिंजो सेल्फ डिफेंस तौर ते कुझु माण्हुनि ख़ुदकार तरीक़े सां पंहिंजो डिफेंस कनि था।
त हीअ वरी उते पुलिस उन्हनि ई माण्हुनि खे अचे तंग कंदी अंदरूनी सिंध में त तव्हां ही बि गैर कानून हथियार आहे हीअं आहे हीअं आहे त इन जो सॼो जेको आहे असरु नेगेटिव न थी वञे मूंखे इहो ख़दशो आहे। अच्छा शर्जील मेमण साहब इहो बि चयो आहे त टारगेटेड ऑपरेशन जो जेको दाइरो आहे वसी कयो वेंदो, हीउ सुभाणे खां जेको आहे हैदराबाद समेत ॿियनि शहरनि में बि टारगेटेड ऑपरेशन शुरू कयो वेंदो। इन हवाले सां सिंध जे ॿियनि ज़िलनि जा बि नाला आया हुआ त उते बि ऑपरेशन शुरू कयो वेंदो। तव्हां सम्झो था त उते बि ऑपरेशन शुरू कयो वेंदो त इन तरह जी जेको तव्हां हाणे ख़दशो ज़ाहिर कयो त इहो नज़लो वञी करे सिंध जे ॿेराड़ी वारनि माण्हुनि ते किरंदो त उते इन तरह जी सूरत हाल न थींदी जॾहिं ते ऑपरेशन दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ई थींदो। बुनियादी तौर ते तव्हां ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां मां तव्हां इन जो जवाबु वठां थी। नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक।